रोज़ानो केतिरा मरीज़ अचनि था? डेली ओपीडी असांजी रूटीन जी 700 खां 800 ओपीडी आहे। इहो भला थिए छो थो? पेशेंट असांजे अचे ई तॾहिं थो जॾहिं सॼो ख़राबु थी करे अचे थो। घरनि में 50 माण्हू 60 माण्हू था रहनि, पोइ उहो त सभिनी खे लॻी वेंदो। जेकॾहिं घर में मायूं चवंदा हिकिड़े भाती खे थी त इहा सभिनीनि खे थींदी। कंसेप्शन न आहे, डॉक्टर पाण थो चए त ही मुंहिंजो क्लिनिक जे ॿाहिरां स्टोर खुलियल आहे, हितां वठो। जीअं एक्सपेंसिव दवाऊं त इहे असांखे हर स्टोर ते न मिलंदियूं। आउट ऑफ कराची सॼी सिंध में 4-5 ॼणा 4-5 ॼणा असां FCPS डॉक्टर आहियूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼोकी पॉडकास्ट सां गॾु हाज़िर आहियूं। गर्मीअ जे ॾींहंनि में अक्सर तव्हां ख़बर हूंदी त ख़ारिश, चमड़ीअ जूं बीमारियूं, ॿियूं जेके अलामतूं आहिनि स्किन जूं, उहे तमामु घणियूं असांजे इलाइक़नि में थींदियूं आहिनि ऐं उन में ॿार, औरतूं, उन में शहर, ॿाराड़ी सभु अची था वञनि। चमड़ीअ जूं बीमारियूं एतिरियूं आम छो थियूं थियनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं थियनि थियूं, उन्हनि खां बचाव कहिड़ो आहे ऐं कहिड़ियूं शयूं असां मिसकनसेप्शन्स आहिनि चमड़ीअ जी बीमारियुनि जे बारे में। इन सिलसिले में अॼु गुफ़्तगू करण लाइ असां पंहिंजे स्टूडियो में मदू कयो आहे चमड़ीअ जी बीमारियुनि जे माहिर डॉक्टर नईम अहमद सूमरो साहिब खे। पाण FCPS आहिनि डर्मेटोलॉजी में ऐं चाणका मेडिकल कॉलेज हिते यूनिवर्सिटी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी में कमु करे रहिया आहिनि। अॼोके पॉडकास्ट में डॉक्टर साहिब तव्हांखे वेलकम कयूं था, तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो। थैंक यू। शुरूआत इन खां था करियूं त असां वटि तमामु घणी जेके असां बीमारियूं स्किन जूं कहिड़ियूं कहिड़ियूं तव्हां वटि मरीज़ ईंदा आहिनि जेके आम तौर ते आम हुजनि, कॉमन कहिड़ा मर्ज़ आहिनि चमड़ीअ जा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियों त मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे पंहिंजे प्लेटफॉर्म ते पंहिंजो व्यूज़ एक्सप्रेस करण लाइ मौक़ो ॾिनो। साईं, जेकॾहिं असां कॉमन स्किन डिज़ीज़ जे बारे में ॻाल्हि कजे त असां वटि हिन वक़्तु जेके कॉमन स्किन डिज़ीज़ जा पेशेंट अचनि था, जंहिंमें स्केबीज़, जंहिंखे सिंधी में तव्हां मिठी ख़ारस चवंदा आहियूं, फंगल इन्फेक्शन, ॾंढ जे हिसाब सां, इहे उहे बीमारियूं जेके विचड़ंदड़ आहिनि। उनखां अलावा वरी कुझु कॉस्मेटिक पॉइंट ऑफ व्यू खां, जीअं एक्नी हुजे, चेहरे ते दाणा निकिरनि था, या शायुनि जे हिसाब सां आहिनि, मेलेज़मा, चेहरे ते कारनि दागनि जो निकिरणु, ऐं उन सां गॾु गॾु कुझु अहिड़ियूं स्किन डिज़ीज़ जीअं सोरियासिस आहे, एक्ज़िमा आहे। सिंधी में ॿुधायो न। जी सर, सोरियासिस खे सर सिंधी में त उन्हनि खे आम शइ में चवंदा आहिनि ख़ारिश आहे, नॉन कंटेजियस डिज़ीज़। बाक़ी जेकॾहिं स्केबीज़ जी ॻाल्हि कजे, असां हिनखे सिंधी में चवंदा आहियूं मिठी ख़ारस। ओके। फंगस जे हिसाब सां ॾंढ वारी ख़ारस, गोल दायरनि वारी ख़ारस। एक्नी, चेहरे ते जीअं दाणा निकिरनि था, इनखे चेहरे ते दाणनि जो निकिरणु, इहे कॉमन डिज़ीज़ आहिनि जेके असां रोज़मर्रा जी OPD में असां। तव्हां वटि रोज़ानो केतिरा मरीज़ अचनि था सरकारी अस्पताल में, तोड़े प्राइवेट क्लिनिक? सर, जेके सरकारी अस्पताल जी ॻाल्हि कजे त अमूमन असां वटि रूटीन जी जेका OPD आहे उहा 700 खां 800 OPD आहे। डेली OPD असांजी रूटीन जी 700 खां 800 OPD आहे। बाक़ी कुझु डेज़ हूंदा आहिनि जंहिंमें OPD घटि हूंदी आहे, त पोइ बि असां वटि जेकॾहिं सफ़ा लोवेस्ट पॉइंट ॾिसिजे, लोवेस्ट में लोवेस्ट, त असां वटि 250 खां 300 मरीज़ डेली ईंदा आहिनि। ऐं उन्हनि में अक्सरियत इहे जेके ख़ारिश वारा ॿुधायो था, इहे मरीज़? जी सर, अगरि मां मिसाली ॻाल्हि पंहिंजी प्राइवेट OPD जी ॻाल्हि कयां त मां डेली जेकॾहिं 35 खां 40 पेशेंट ॾिसां थो, त उन में 30 खां 35 मरीज़ जेके हूंदा आहिनि उहे स्केबीज़ यानी कि मिठी ख़ारस ऐं फंगल इन्फेक्शन यानी कि ॾंढ वारा मरीज़ हूंदा आहिनि। इहो भला थिए छो थो? इन जी छा असांजे मौसम सां को लाॻापो आहे? सर, स्केबीज़ जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, बिल्कुलु कुझु अहिड़ियूं डिज़ीज़ हूंदियूं आहिनि जेके असांजे मौसमियात हूंदियूं आहिनि। मिसाली ॻाल्हि, स्केबीज़ जंहिंखे असां सिंधी में मिठी ख़ारस चवंदा आहियूं, उहा सियारे में अमूमन घणी हूंदी आहे। उनजो सबबु इहो हूंदो आहे जो असां पंहिंजा जैकेट्स, स्वेटर, शॉल वग़ैरह शेयर कंदा आहियूं। इन जो मक़सदु इहो न त इहा सियारे में रुॻी थींदी आहे, पर सियारे में इहा पीक लेवल ते वेंदी आहे। हिन वक़्तु हालात अहिड़ा लॻा पिया आहिनि जो असां वटि इहा ख़ारस सियारे सां गॾोगॾु ऊन्हारे में बि पीक लेवल ते ई आहे, जंहिंजा काफ़ी सबब आहिनि। जंहिंमें हिकिड़ो इम्पोर्टेंट सबबु इहो आहे त पेशेंट असांजे अचे ई तॾहिं थो जॾहिं सॼो ख़राबु थी करे अचे थो। शुरूआति में ख़ारस आहे, उनखे पेशेंट लेखे नथो। ऐं स्केबीज़ लाइ त मां ईअं चवंदो आहियां त इहा इट्स हाईली कंटाजियस, एतिरी तेज़ी सां फैलिजंदी आहे जे मिसाल ॾियण जे सां मां चवंदो बिजली जी स्पीड सां फैलिजंदी आहे। इहा जेकॾहिं बिजली जी स्पीड सां फैलिजे थी डॉक्टर साहिबु, त असां वटि घरनि में जेके जॉइंट फैमिलीज़ आहिनि, ज़ाहिर आहे को असां अकेला त कोन था रहूं। जी हा। घरनि में 50 माण्हू 60 माण्हू था रहनि, पोइ उहो त सभिनी खे लॻी वेंदी? सर, मां अर्ज़ु कयां त जेकॾहिं घर में मायूं चवंदा हिकिड़े भाती खे थी त इहा सभिनीनि खे थींदी। तव्हांजे टॉवल सां, तव्हांजे सोप सां, तव्हांजे बेडशीट शेयर करण सां, तव्हांजे स्किन टू स्किन कॉन्टेक्ट सां। असां वटि अलमियो इहो आहे त पेशेंट अचे ई ख़राबु स्टेज में थो, ऐं जॾहिं अचे थो न, मरीज़ आयो, पाण सां गॾु 10 ॿार पंहिंजा वठी आयो, डॉक्टर साहिबु सभु वरितल आहियूं। हाणे जेतिरो नंबर ऑफ पेशेंट्स खणो, ओतिरो इलाजु करणु ॾुखियो, छो जो को तव्हांजो टेबलेट खाईंदो,
को न खाईंदो, चवंदो मां न खाईंदुसि न खाईंदो आहियां, को लोशन हणंदो को न हणंदो। हिन में ईअं ई हूंदो आहे, मिसाल ॾींदो जेकॾहिं मिसाली ॻाल्हि तव्हां घर में 100 भाती आहियो या 10 भाती आहियो, 10 मां 9 ॼणनि इलाजु करायो, हिकिड़ो ॼणो बचो न, उन हिकिड़े मां वरी वराए उहे 9 वठिजंदा जेकिन पहिरियां ठीकु थी विया हुया। पोइ मरीज़ चवंदा डॉक्टर साहिबु असां त चिरिया थी पियूं इलाजु कराए पर हीअ ख़ारस असां वञे ई नथी। पोइ इहा त मच्छरनि खां बि वधीक ख़तरनाक थी। मच्छरनि जे लाइ माण्हू स्प्रे कंदा आहिनि घर में। एक्ज़ैक्टली सर। हीअ त ख़ारिश लाइ छा कनि सर? इन में ईअं हूंदो आहे त जेकॾहिं शुरूआती स्टेज हूंदी आहे, उनमें को सेकेंडरी बैक्टीरियल इन्फेक्शन न हूंदो आहे, ख़ुश्क ख़ारस हूंदी आहे, सिंपल ट्रीटमेंट हूंदो आहे, असां उनखे असां लोशन ॾेई छॾींदा आहियूं ऐं कुझु टेबलेट्स हूंदियूं आहिनि। उन सां गॾोगॾु जेतिरो हिन में इलाज जी इंपॉर्टेंस हूंदी आहे, ओतिरी प्रिकॉशनरी मेजर्स जी इंपॉर्टेंस हूंदी आहे। पेशेंट खे चवंदा आहियूं बाबा हंधु बि थोरो उस ते रखो, त जहिड़ी जेका उस जी तपश आहे इन ते जरासीम पाणी बिस्तरे में जेको हूंदो ख़तमु थी वेंदो। उस त असां जाम माण्हू नथा रखनि। सर असां वटि जेकॾहिं पेशेंट्स खे चवंदासीं न त साईं बाबा पंहिंजो टॉवल अलॻि कजो, त चवंदा डॉक्टर साहिबु असांजी हर शइ अलॻि आहे, पर ओॾे हिकिड़े टॉवल ई सभु यूज़ कंदा हूंदा। हुननि खे केतिरो बि असां सम्झाईंदासीं न, पर उन में हिकिड़ो फैक्टर इहो बि आहे त गुरबत जे हिसाब सां बि असां वटि तमामु घणी गुरबत आहे। अॼुकल्ह के पेशेंट अहिड़ा आहिनि वीचारो मज़दूर आहे जेकॾहिं हिकु बंदे लाइ अलॻि सोप अफोर्ड न करे सघंदो, को टॉवल अफोर्ड न करे सघंदो। टॉवल न, असां वटि ॿराड़ीअ में अंगोशो इस्तेमालु थींदो आहे, माण्हू विझी ॾाढो अंगोशे सां ई पाण खे चवंदा आहिनि डॉक्टर साहब असां टॉवल यूज़ ई न कंदा आहियूं, बसि अंगोशो हूंदो आहे, या के चवंदा असां लिंग उगंदा ई न आहियूं। हा बिल्कुलु काफ़ी माण्हू ईअं आहिनि। अच्छा डॉक्टर साहिबु इहो ॿुधायो त हाणे जेके एॾियूं महांगियूं जेके स्किन जूं दवाऊं थी वियूं आहिनि, अॻे कॉमन इहो हूंदो को मलम हूंदी, को बस में चढ़ी खपाईंदा हुआ, वाह फलाणे हकीम जी मलम आहे, सही वठो ऐं तव्हांखे ॾढ बि छॾींदो। जेका बि ख़ारिश आहे, ॾढ आहे, उहो असुली पुराणे दौर जी उहा छॾे वेंदी। उहे केतिरे क़दुरु कारगर हुयूं, ज़ाहिर माण्हू वठंदा हुआ। हाणे अचे रिलाए थियो आहे सॼो इन्हनि ते टेबलेट्स ऐं जेके दवाऊं आहिनि इन्हनि ते, इहो छाजे करे? सर इन में उहे इफेक्टिव न हुया? सर इन में ईअं हूंदो आहे त डिपेंड कंदो आहे तव्हां कहिड़ी स्टेज ऑफ डिज़ीज़ कहिड़ी स्टेज में आहियो। फॉर एग्ज़ाम्पल अगरि असां स्केबीज़ जी लाइ ॻाल्हाइजे त उन में अगरि हल्की ख़ारिश हूंदी त लोशन ते तव्हां बिल्कुलु ठीकु न, पुराणे दौर जो लोशन आहे हिकिड़ो परमिथ्रिन लोशन आहे, उहो बिल्कुलु न त ठीकु थी वेंदो। पर जेकॾहिं इन्फेक्टेड आहिनि त उन में असांखे सेकेंडरी बैक्टीरियल इन्फेक्शन खे ट्रीट करण लाइ असांखे एंटीबायोटिक ॾियणी पवंदियूं आहिनि। हाणे ॻाल्हि तव्हां रीति अचे थो त अॻे त ईअं टिकी फ़ोटे में कमु थींदो हुयो, हाणे छो नथो थिए कमु? इन में कुझु ॾोह असांजे पेशेंट्स जो आहे त उहे नॉन कंप्लायंस आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल अगरि तव्हां ट्रीटमेंट ॾिनो 10 ॾींहंनि जो, पेशेंट छा कयो 5 ॾींहंनि दवा खाधई ऐं ॾिसई बहितर थी दवा बंदि कई। हाणे हिते छा थींदी आहे, ड्रग रेज़िस्टेंट डेवलप थींदी आहे, जरासीम उहो मेडिसिन खे रेज़िस्टेंस कंदो आहे। ॿियो रोल आहे असांजे फार्मास्यूटिकल्स में त कोल्ड चेन मेंटेन, टेम्परेचर मेंटेन हुजे। असांजे तव्हां ॾिसंदव त हर स्टोर जो मुंहुं सिज जे तरफ़ हूंदो, या उहे मेडिसिन किथे पंहिंजे स्टोर में किथे पयूं हूंदियूं त उते को टेम्परेचर मेंटेनेंस न आहे। टियों इहो आहे त क्वालिटी ऑफ ड्रग, उहो डिपेंड करे थो डॉक्टर ते, त डॉक्टर कहिड़ी क्वालिटी ऑफ ड्रग लिखे थो। अॼुकल्ह त काफ़ी सिस्टम अची वियो आहे। डॉक्टर त उहे ई लिखंदा न जेको फार्मास्यूटिकल कंपनियूं उनखे चवंदियूं। सर डॉक्टर उहो डिपेंड करे थो डॉक्टर ते, डॉक्टर ते डिपेंड करे थो। फ़र्क़ु आहे। हा बिल्कुलु। फार्मास्यूटिकल कंपनीज़ कुझु मल्टीनेशनल आहिनि, कुझु जेके मतिलबु उहे मुख़्तलिफ़ कंट्रीज़ में हूंदियूं, कुझु हूंदियूं नेशनल लेवल जूं सुठियूं। बाक़ी अॼुकल्ह त कुझु नेट जा आइटम बि अची चुका आहिनि, उहो हर कंहिंजो पंहिंजो दीन ईमान आहे त उहो किथे थो हले। न इन जेके दवाउनि जी ॻाल्हि कईसीं, इन में फार्मास्यूटिकल कंपनीज़ जेके आहिनि उहे डॉक्टरनि खे फेवर ॾियनि थियूं, त उनजी मोट में फेवर वठंदियूं न ज़ाहिर आहे। सर उहो मां अर्ज़ु कयो न त उहो डॉक्टर टू डॉक्टर डिपेंड थो करे त पंहिंजो उहो कहिड़े हिसाब सां उन्हनि सां हले थो। ज़रूरी न आहे त हर डॉक्टर उन्हनि कंपनीज़ खे ख़ुशि करणु लॻे। असांजी फर्स्ट प्रायोरिटी जेका हुजे पेशेंट हुजे, पेशेंट में छा हुजे, पेशेंट खे फ़ाइदो पए, ऐं मेन शइ हूंदी आहे दवा पेशेंट जी ऑक्यूपेशन जे हिसाब सां लिखिजे। मुंहिंजो पंहिंजो पर्सनल आहे, हाणे हिकिड़ो वीचारो हुजे मज़दूर, सॼो ॾींहुं मज़दूरी करे चए 800 रुपया कमाए, ऐं उनखे मां जेकॾहिं टेबलेट्स लिखी ॾियां एॾियूं महांगियूं, त पोइ उते इंतज़ारी लोग कान कंदो। इन में हिकिड़ो अर्ज़ु इहो आहे त जेकॾहिं असां फंगस जी ख़ारस जे हिसाब सां ॻाल्हि कजे, ॾढ जे हिसाब सां, हाणे ॾढ जी दवा तमामु महांगी दवा आहे। उन में जेकॾहिं डॉक्टर अगरि माना घटि में घटि कंपनी वारी जी बि लिखंदो त 50 रुपए जी टेबलेट हिकिड़ी आहे जेका सुबुह शाम खाणी पवंदी। हाणे उते वरी डॉक्टर जा हथ बि कपजी था वञनि, त वीचारो डॉक्टर करे छा? फंगस जी जीअं स्केबीज़ जी मां तव्हांखे ॿुधायां मिठी कारे थी, उन जी दवा सस्ती आहे, उहो तव्हांजो 1000-1500 में कमु थींदो, अंटिल अनलेस सेकेंडरी बैक्टीरियल इन्फेक्टेड न हुजे। बाक़ी जेकॾहिं फंगस आहे त उनजे लाइ त महीने में मुंहिंजे ख़्याल में घटि हुनजो 4-5 हज़ार त ख़र्चु अची वेंदो।
फार्मास्यूटिकल कंपनीज़ जूं सजेस्ट कयल जेकॾहिं दवाऊं या उन्हनि जी सिफारिश ते तव्हां न लिखंदव त पोइ तव्हां स्विट्ज़रलैंड जो टूर त न करे सघंदो? सर स्विट्ज़रलैंड जी टूर जी ॻाल्हि हुजे त मूंखे त अॼु ताईं मां मोटरसाइकिल ते घुमंदो आहियां अञा त मूं वटि गाॾी बि न आहे ऐं मां त अञा कोई अहिड़ो सच टूर अहिड़ो को वॾनि मुल्कनि जो न आयो आहे। बाक़ी जनरली स्पीकिंग डॉक्टर्स खे हूंदा आहिनि, हा कॉन्फ्रेंस जे हिसाब सां तव्हांजी बिरादरी इन में काफ़ी नोटोरियस आहे। सही डॉक्टर बिरादरी सर बिल्कुलु नॉट ओनली जूनियर्स पर सीनियर्स राइट FCPS लेवल जा माण्हू बिल्कुलु हूंदा ऐं उहे उन्हनि जे पैनल ते हूंदा आहिनि त कॾहिं उन्हनि खे हर सीज़न में दुबई ऐं मलेशिया त पंहिंजी जाइ ते थाईलैंड घटि में घटि डॉक्टर जेको आहे कर दूं त बाए एयर फैमिली सां वञे ई वञे। सर इन शइ में हूंदा हिकिड़ी पॉज़िटिव यूटिलाइज़ेशन। फॉर एग्जाम्पल का ऑर्गेनाइजेशन जी कॉन्फ्रेंस थी, फॉर एग्जाम्पल अगरि अमेरिकन अकेडमी ऑफ डर्मेटोलॉजी आहे या ब्रिटिश अकेडमी ऑफ डर्मेटोलॉजी आहे, कॉन्फ्रेंसिस थिए थी, उहो हिकिड़ो अकेडमिक प्रोग्राम आहे, उनखे हिकिड़ो माण्हू पॉज़िटिव पॉइंट ऑफ व्यू लर्निंग में आहे। ठीकु आहे। बाक़ी हाणे टूरिज़म जे हिसाब सां आहे त उहो हर कंहिंजी मां खे अर्ज़ु कयो त हर कंहिंजी पंहिंजी नेचर आहे, हर कंहिंजो पंहिंजो दीन ईमान आहे। पर जेके स्किन जा डॉक्टर आहिनि, जेके चमड़ीअ जी बीमारियुनि जा डॉक्टर आहिनि, उन जे लाइ ईअं छो मशहूरु आहे त उहे पंहिंजे ई भरिसां पंहिंजो ई स्टोर खोले वियनि था त असां वारे स्टोर तां दवा वठंदव त शफ़ा थींदी, ॿिए हंधा वञी दवा वठंदव त शफ़ा न थींदी, इहो छा माजरा आहे? सर जेकॾहिं शिफ़ा जी ॻाल्हि आहे त शिफ़ा जे लाइ मां ईअं न चवंदुसि त माना कंहिं डॉक्टर जे पर्टिकुलर स्टोर तां दवा वठबी त शिफ़ा थींदी, बाक़ी ॿिए हंधा वठंदो न थींदी। हाणे अचूं था त अॼुकल्ह काफ़ी जीअं तव्हां ॿुधायो त इहो मिसकॉन्सेप्शन आहे न डॉक्टर जे स्टोर ताईं दवा मिलंदी। चमड़ी जी दवाऊं मिसकॉन्सेप्शन न आहे, डॉक्टर पाण थो चए त हे जी मुंहिंजो क्लिनिक जे ॿाहिरां स्टोर खुलियल आहे, हितां वठो। हा हाणे सर ईअं हूंदो आहे त चमड़ी जी दवाऊं हिकु त हूंदियूं आहिनि एक्सपेंसिव, ठीकु, ख़ासि करे जीअं कॉस्मेटिक सेगमेंट जी ॻाल्हि कजे। ॿियो जीअं एक्सपेंसिव दवाऊं आहिनि त इहे असांखे हर स्टोर ते न मिलंदियूं, पोइ हाणे हर स्टोर अफोर्ड कंदो बि कोन, पोइ उहो छा हूंदियूं आहिनि, इहे दवाऊं मिलंदियूं आहिनि या त डॉक्टर जी कंसर्न फार्मेसी ते या वरी शहर जे कंहिं वॾे स्टोर ते। पोइ डॉक्टर हाणे के डॉक्टर ईअं मां त इहे कंहिंखे न चवंदुसि त मुंहिंजी फार्मेसी दवाऊं वठि, हा अलबत्त इहो आहे त फैसिलिटेशन जे हिसाब सां उनखे उते मिली सघे थी, जेके नथी मिली थिए त उनखे इहो तव्हां चई सघो त शहर जे के वॾे स्टोर तां वठो। हाणे इन में हिकिड़ो वरी ॿियो बि हिकिड़ो आहे त मिसाली ॻाल्हि डॉक्टर जेकॾहिं को हिकिड़ो फार्मूलो लिखियो, असां वटि अॼुकल्ह गेम आहे नेट एटम्स जी। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी टेबलेट तव्हांखे जेकॾहिं सुठी कंपनी जी 50 रुपए थी पए, उहा ई टेबलेट कुझु नेट एटम्स जी आहिनि जेका 10 रुपए पवंदी आहे, पर प्राइस हुन ते साॻी उहा स्टैंडर्ड लेवल जी कंपनी जी लिखियलु हूंदी आहे। कुझु असांजा मेडिकल स्टोर वारा छा कंदा आहिनि, साॻियो ई ग्रुप ॾींदा उनखे चवंदा बाबा हीअ सुठी साॻी ग्रुप जी दवा आहे ऐं तव्हां लिया त इहा इस्तेमालु कयो। ऐं इवन पढ़ियल लिखियल माण्हू बि चवंदो हा यार बिल्कुलु ग्रुप साॻियो ई आहे, पर होॾां हुनजी क़ीमत हूंदी 10 रुपया ऐं हुनजी स्टैंडर्ड क्वालिटी उहा बि न हूंदी। असां वटि डॉक्टर साहिब जेके ख़ारिश जा मरीज़ आहिनि, ख़ारिश जे चऊं या चमड़ीअ जे बीमारियुनि जा, तव्हां वटि जेके पहुचनि था, जीअं तव्हां ॿुधायो त तमामु बुरी हालत में पहुचनि था, उहो छाजे करे त डॉक्टर पंहिंजो महांगा आहिनि, पैसा वठंदा आहिनि उनजे करे, या तेल ऐं तेल सां मिलाए को पाउडर वाउडर थींदो आहे उहो बि हणंदा आहिनि माण्हू त इन सां शफ़ा थी वेंदी? सर जेकॾहिं ख़ारिश जी मरीज़ जी ॻाल्हि कजे त असां वटि छा हूंदो आहे त पेशेंट पहिरियां त जीअं तव्हां ॿुधायो त लास्ट स्टेज ते ईअं मतिलबु ख़राबु थी करे ईंदा आहिनि। उन में ईअं हूंदो आहे त पहिरियां त हिकु त असांजी जेका मिसाल जेकॾहिं स्केबीज़ हुजे उहा का लाइफ थ्रेटनिंग न आहे, पेशेंट खे पेन न थींदो आहे। ओके, त पेन न थींदो, पेशेंट जो हल्की फुल्की ख़ारिश आहे, थोरो पंहिंजो टोटको वग़ैरह कजे, अगरि नथो थिए पोइ भरिसां कंहिं वरी हुनखे सजेशन ॾींदा भाई हीअ होम रेमडी आहे। अञा न थींदुसि त भरारे कंहिं डिस्पेंसर ॾे या स्ट्रीट वारे डॉक्टर ॾींदो, पोइ वरी न त वेंदो जनरल प्रैक्टिशनर डॉक्टर साहिब ॾे। सफ़ा जेकॾहिं उन कम तव्हांखे निचोड़जी ईंदो त पोइ ईंदो असांजे, त पोइ हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंफेक्टेड थींदो, उते थोरी असां एंटीबायोटिक लिखणी पवंदी ऐं उनखे अलावा कुझु ॿियूं बि ॾियणी पवंदियूं, त थोरो पेशेंट ते मतिलबु बर्डन बनिस्बत जेकॾहिं हू अर्ली स्टेज में त घटि पिया, हाणे इनखे थोरो वरी वधीक पहुची सघे थो। डॉक्टर साहिबु तव्हां FCPS कई डर्मेटोलॉजी में FCPS पहिरियों त इहो त तव्हां खां पुछंदासीं छाजे करे तव्हां कई, ऐं ॿियो इहो त इन पासे घटि जेके डॉक्टर आहिनि उहे अप्लाई कंदा आहिनि, छाजे करे? मेडिसन आहे जीअं कार्डियोलॉजी आहे, ऑर्थोपेडिक आहे, या ॿियूं शयूं आहिनि, ॿिया जेके डिपार्टमेंट्स आहिनि उन्हनि जी तरफ़ वधीक रश हूंदी आहे, बिल्कुलु, छो त उहे एमरजेंसीअ में बि सभिनी शयुनि में बि। हिन पासे इन करे त न त बाबा हिते ॾाढो सुकून हूंदो आहे, नाइट जी ड्यूटी न हूंदी, इमरजेंसी न हूंदी, तव्हां सुकून में हूंदव? सर इन में को शक न आहे त डर्मेटोलॉजी जी लाइफ थोरी मतिलबु एमरजेंसी लिहाज़ खां थोरी सुकून में हूंदी आहे। ऐं मुंहिंजो पंहिंजो शौक़ु पर्सनली डर्मेटोलॉजी में इन जे करे हुयो जो जीअं असांजो हिकिड़ो सेगमेंट हुयो हाउस जॉब। मां हाउस जॉब जॾहिं रोटेशन ते वियुमि 2 महीना डर्मेटोलॉजी में, त मूंखे उते ॾाढो माना हिकिड़ो जॾहिं क्लिनिकल टच ई त मां चयो यार मूंखे वञिणो त हिन फील्ड में वञिणो आहे।
मतिलबु बाय चॉइस आहियो तव्हां? मां बाय चॉइस आहियां। इहो इत्तेफ़ाक़ न आहे त ॿिए हंधि किथे सीट न मिली उन जे करे? सर हूअं ईअं हुयो त माना मुंहिंजो पंहिंजो शौक़ु ईअं ई हाउस जॉब हुयो ऐं मूंखे अलहमदिल्ला मुंहिंजी सिलेक्शन अगरि मां 2017 में मां टेस्ट ॾिनी, मुंहिंजी अलहमदिल्ला हर हॉस्पिटल में थी वई। इवन मां गैस्ट्रो में टेस्ट ॾिनी हुयमि, गैस्ट्रोंटोलॉजी में मुंहिंजी उते थी वई, तबा हॉस्पिटल ई उते इंटीरियर जे हिसाब सां मां ॾिनी हुयमि, उते थी वई। पर मुंहिंजो शौक़ु पंहिंजो हेॾी हुयो त मां पंहिंजो डर्मा में आयुमि। ईज़ी हुजण जे करे? सर डर्मेटोलॉजी इज़ वन ऑफ द टफेस्ट सब्जेक्ट्स इन द मेडिसिन फील्ड ऑफ मेडिसिन। टफेस्ट कीअं डॉक्टर साहब? न उनखे का नाइट ड्यूटी, न उनखे गायनेकोलॉजी वारनि खे ॾिसो, तव्हां मेडिकल वारनि खे ॾिसो, गायनेकोलॉजी वारनि खे ॾिसो, सर्जरी वारनि खे ॾिसो, उन्हनि वीचारनि जो ॾींहं राति जूं निंडूं आराम। सर मां ड्यूटी जे हिसाब सां न चयो, पढ़ाई जे हिसाब सां चयो। तव्हां इन शइ मां आदम थो लॻायो त तव्हां वटि FCPS क्वालिफाइड चमड़ीअ डॉक्टर केतिरा आहिनि? घणा आहिनि सिंध में? जेकॾहिं कराची जी ॻाल्हि कजे त मुंहिंजे ख़्याल में कराची में हार्डली 15-20 हूंदा। असांजी जेकॾहिं अंदरूनी सिंध में ॻाल्हि कजे त असां वधि में वधि मुंहिंजे ख़्याल में असां 4-5 ॼणा आहियूं। आउट ऑफ कराची सॼी सिंध में 4-5 ॼणा? 4-5 ॼणा असां FCPS डॉक्टर आहियूं। 4-5 ॼणा FCPS डॉक्टर। छा रीज़न आहे? ॿिया डॉक्टर त इलाही आहिनि सर। असांजी जेका डर्मेटोलॉजी फील्ड्स जा डॉक्टर तमामु घणा आहिनि सर। जीअं आम माण्हू खे मेडिसिन जी टर्मिनोलॉजी ॾुखी लॻंदी आहे, ईअं मेडिसिन वारे पर्सन खे ऐं मेडिसिन वारे डॉक्टर खे डर्मेटोलॉजी टर्मिनोलॉजी ॾाढी ॾुखी लॻंदी आहे। एॾा ॾुखिया उचार, वर्ड्स, डिज़ीज़ जा नाला आहिनि। तव्हां ॾिसंदव न, फिज़िशियन खे दिलि जी ख़बर पइजी वेंदी थोरी घणी, इवन मादे जी ख़बर पइजी वेंदी, दिमाग़ जी ख़बर पइजी वेंदी, पर जॾहिं उन्हनि डर्मा जो सिंपल केस ईंदो न, he will refer that patient to dermatologist. So he totally different field आहे बनस्पत ॿियनि फील्ड जे। ओके, तव्हां फर्स्ट अटेम्प्ट में कढी? हे अलहमदिल्ला सर मुंहिंजो फर्स्ट अटेम्प्ट में हुयो। माशाअल्लाह। असांखे इहो ॿुधायो त हाणे जेके जदीद टेक्नोलॉजीज़ अची वियूं आहिनि, लेज़र, ॿियूं शयूं, स्किन केयर तमामु घणी असां वटि वधी वई आहे नौजवाननि में, छोकिरियूं हुजनि या छोकिरा। सही। गैर ज़रूरी वार कटाइण जे लाइ ऐं हमेशह जे कटाइण लाइ लेज़र जो इस्तेमालु कयो थो वञे। उहो असांजे सिहत जे लाइ, चमड़ीअ जे लाइ, अखियुनि जे लाइ केतिरो फ़ाइदेमंद आहे, केतिरो नुक़सानकार आहे? सर इन खे असां चवंदा आहियूं लेज़र हेयर रिडक्शन थेरेपी, जेका मुख़्तलिफ़ लेज़र सां कई वेंदी आहे। IPL हुजे, जेका फ्लैश लाइट आहे, या डायोड लेज़र हुजे, उन खां ॿी बि लेज़र्स आहिनि ऐं इहा तमामु सेफ़ आहे। अमूमन इहो कॉन्सेप्ट हूंदो आहे त इहा कैंसर कराईंदी आहे। बेसिकली आम कॉन्सेप्ट इहो आहे, मिसकंसेप्शन चइजे। ऐं बेसिकली उन में छा हूंदो आहे, नॉन आयोनाइज़िंग रेडिएशन्स हूंदा आहिनि जेके कैंसर न कराईंदा आहिनि। ॿियो ई हूंदो आहे अमूमन टर्म यूज़ थींदो आहे लेज़र हेयर रिमूवल। बेसिकली इट्स लेज़र हेयर रिडक्शन। तक़रीबन असांजा 70 खां 80% वार ख़तमु थी वेंदा आहिनि। हल्का फुल्का जेके हूंदा उहे बि हल्का फाइन हेयर हूंदा, उहे नज़र न ईंदा। ऐं सर मां त इहो चवंदुसि, अॼु तव्हां हिकिड़ो इंपॉर्टेंट इशू था रहियो आहे त असां वटि इहो हूंदा न त वॾो फैशन जे हिसाब सां लेज़र हेयर रिडक्शन कराइजे थी। मां तव्हांखे अॼु हिकिड़ी स्टोरी ॿुधायां त हिकिड़ी 2-3 फीमेल्स आहिनि, पर हिकिड़ी अहिड़ी फीमेल हुई जेका रोंदी आई हुई त डॉक्टर साहब मुंहिंजी डिवोर्स थिए थी, महिरबानी करे मूंखे चवंदा मर्द आयो। पोइ जॾहिं हुनजी असां इन्वेस्टिगेशन कई, शी वॉज़ नॉर्मल। उनजा लेज़र अटेम्प्ट्स थिया, 2-3 में हुनखे 70% फ़ाइदो अची वियो। तव्हां यकीन कयो, 4थे अटेम्प्ट में हुनजो हस्बैंड हुनखे वठी आयो हुयो। त डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, अलहमदिल्ला मूंखे माना हस्बैंड सम्झे पियो त हीअ मर्द आहे। मतिलबु उहो त हिकिड़ो असांजी सोसाइटी में हिकिड़ो ख़राबु हूंदो आहे न, छोकिरी खे चेहरे ते वार हुजनि, हिकिड़ो इहो ख़राबु आहे। त उहो मतिलबु चवणो हुनजो हस्बैंड एतिरो हैप्पी हुयो, एतिरो छोकिरी ख़ुशि हुई जो उहो चए पई त अलहमदिल्ला जेको मूंसां पहिरियां हालात हुई, मां टॉर्चर में डिप्रेशन में हुयमि। चवण जो मक़सदु इहो, इट्स नॉट बेसिकली ओनली ए कॉस्मेटिक और एस्थेटिक ट्रीटमेंट। इहो कंहिंजी मतिलबु ज़िंदगी बि बचाए सघे थो, सोशली, मोरली, इथिकली, कंहिंजो माना घर बचाए सघे थो। इंजेक्टेबल्स बि आहिनि कुझु शयूं तव्हां वटि? सर इंजेक्टेबल्स अॼुकल्ह उन्हारी ॻाल्हि वांगुरु मार्केट लॻी पई आहे। वाइटनिंग इंजेक्शन जे हिसाब सां या कुझु स्लिमी ड्रिप्स जे हिसाब सां। मां कॾहिं बि पंहिंजे पेशेंट खे वाइटनिंग इंजेक्शन्स प्रेफर या सजेस्ट न कंदो आहियां। रंग अछो करण जूं क्रीमूं असांजी पूरी साउथ एशिया में, पाकिस्तान में, सिंध में तमामु घणियूं मशहूरु आहिनि। असांखे बि का क्रीम ॾिसियो त रंग अछो कयूं? सर मां ईअं चवंदो आहियां अमूमन द कलर इज़ सजेस्ट डिसाइडेड बाय योर जेनेटिक्स। कांव जो बच्चो कारो कांव थींदो, अछी बदक जो बच्चो अछो बदक थींदो।
जेकॾहिं इहो कलर अछो थियणो हुजे त मां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, मां पाण स्किन स्पेशलिस्ट आहियां। त मेन हूंदी आहे तव्हांजी जेनेटिक्स। हा, रूटीन स्किन केयर जे हिसाब सां हूंदो आहे, माण्हू डे टाइम में सन ब्लॉक यूज़ करे, नाइट टाइम में अगरि तव्हां चाहियो था को मॉइस्चराइज़र यूज़ कयो या को सीरम यूज़ कयो, पर इहो ज़हन में न हुजे त मां कलर अहिड़ो अछो थी वञे या पाणी पियां त हितां ज़ार थिए या कुझु कीअं। इहो टोटली हिकिड़ी वॾी माफ़िया आहे जेका इंजेक्टेबल्स जे हिसाब सां कीअं, जीअं तव्हां ॾिसंदो, मां उन ॾींहुं पंहिंजे कुझु फेसबुक ते शेयर बि कयो त कुझु क्रीमूं आहिनि जंहिंजे ख़िलाफ़ु पंजाब गवर्नमेंट क्रैक डाउन कयो आहे, त उन में मरकरी आहे या स्टीरॉइड्स आहिनि जेके स्किन जे लाइ नुक़सानकार आहिनि। हाणे नीडीअ मां ज़ाहिर त जेको लेडी डायना खां बि कोन थींदो हुयो आहिनि पेशेंट्स असांजे जेके जेंज़ी आहिनि, असांजे जेके जेंज़ी आहिनि, जनरेशन ज़ेड वारा आहिनि, जेके इहे जीअं चवंदा आहिनि त अहिड़ो असांखे कलर खपे जो असां मां को असांखे ॾिसे पाण खे त शीशो तौरु। पोइ उन्हनि खे इहो नथा चओ त ईअं त बाबा खल लही वेंदी तुंहिंजी। सर मां हुन उहे मूंॾे ईंदा नमूनो माण्हू चवंदो यार तव्हां मूंॾे न अचो, तव्हां कंहिं साइकोलॉजिस्ट ॾे वञो, कंहिं साइकेट्रिस्ट ॾे वञो। अच्छा, उन्हनि खे ईअं रिफर कंदा मज़ाक में इलाज करण जे बजाय, मतिलबु इलाज इहो त इलाज त न आहे न, सर ॾिसो न, इट्स अ लग्ज़री लग्ज़री न। मां ईअं चवंदो आहियां पेशेंट्स खे ई त बाबा कलर तव्हांजो उहो ई हूंदो जेको तव्हांजो जेनेटिकली आहे। मतिलबु तव्हां ज़मानत न ॾींदा आहियो त बाबा मां तव्हांखे छो थो कयां। नेवर असां वटि तव्हां ॾिसंदो काफ़ी क्लिनिक्स या इश्तिहार ईंदा आहिनि त बाबा एतिरे इंजेक्शन्स खां पोइ गोरा थियो। इहे इंजेक्शन्स अञा हानिकारक आहिनि, नुक़सानकार आहिनि, हिकिड़ी वॾी माफ़िया आहे। कराची में त तव्हांखे घिटी घिटी में मिलंदो। इवन अॼुकल्ह त असांजे लारखणे में ईअं थी वियो आहे त हर पार्लर ते या हेयर टेक्नीशियन्स, हर फिजियोथेरापिस्ट लेज़र रखी करे वेठा आहिनि। ऐं लेज़र करण लाइ तव्हांखे बेसिकली फिज़िक्स ई ख़बर पवंदी, लेज़र फिज़िक्स छा आहे, त उनजा पैरामीटर्स। लेज़र असांजी कंहिं बि हिकु पेशेंट लाइ हिकिड़ी सेटिंग में न कबी आहे। एवरी पर्सन इज़ द डिफरेंट स्किन, हुनजी टेनिंग कीअं आहे, हुनजो टाइप ऑफ स्किन कीअं आहे, त उनजे हिसाब सां पैरामीटर्स असां एडजस्ट कंदा आहियूं। जेके हेयर जेके सैलून्स आहिनि उहे बि लेज़र कनि था? जी जी, उहे नॉन टेक्नीशियन आहिनि सर। असां वटि त मां त चवंदुमि मूंखे हाणे को अहिड़ो वक़्तु ईंदो जो हिकु घर छॾे करे ॿिए घर में लेज़र पई हूंदी, अहिड़ो वक़्तु ईंदो। एॾी डिमांड थी वई आहे जो असांजे पार्लर, असांजे कुझु जेके फिजियोथेरापिस्ट या नर्सिस, चवण जो मक़सदु कंहिंजे क्लेश में नथा वञणु चाहियूं, पर मतिलबु हर जॻह ते लेज़र पई आहे, हर जॻह ते लेज़र पई आहे। रंग ओछो करण जे लाइ सेल्फ मेडिकेशन अॼुकल्ह ऑनलाइन छोकिरा छोकिरियूं वेठा आहिनि, उन्हनि ते को न को स्टार पढ़नि था, पोइ ऑर्डर कनि था, लाहौर मां पार्सल अची वियो, उहे था अप्लाई कनि। इहो केतिरो नुक़सानकार आहे सर? सेल्फ मेडिकेशन ख़ासि करे स्किन जे हवाले सां। सर सेल्फ मेडिकेशन स्किन जे हिसाब सां इन क्रीमनि में मल्टीपल हार्मफुल इंग्रीडियंट्स हूंदा आहिनि। जीअं मां अर्ज़ु कयुमि त स्टीरॉइड्स, मरकरी हूंदियूं आहिनि जेके हिकिड़ो क्विक इफेक्ट ईंदियूं आहिनि। पोइ माण्हू सम्झो था त इनफैक्ट इट्स अ साइड इफेक्ट। हाइपोपिगमेंटेशन कलर जो सफ़ेदी थियण, इहो हुनजो साइड इफेक्ट आहे। अमूमन मां तव्हांखे अर्ज़ु कयां, कुझु क्रीमुनि मां कंहिं ब्रांड जो नालो न वठंदुमि, उहे छोकिरियूं हथनि पेरनि ते हणंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे लॻंदो आहे त असांजा हथ पेर ख़ूबसूरत थी विया आहिनि, सफ़ेद थींदा आहिनि, रगू ज़ार थींदियूं आहिनि, जॾहिं त उहो उन क्रीम जो साइड इफेक्ट आहे। रगू ज़ार थियनि, खल सनी थींदी आहे, उहो उनजो साइड इफेक्ट आहे। इहे लॉन्ग टर्म में नुक़सानकार आहिनि? सर बिल्कुलु नुक़सानकार आहिनि। असांजे जिस्म में मोटापो थी सघे थो, असांजे गुर्दनि ते असरु थी सघे थो, उनखां अलावा सनियूं खल पतली थी सघे थी, धक खां पोइ ब्लीडिंग थी सघे थी, सॼी स्किन डैमेज थी वेंदी असांजी। इन्हनि सभिनी शयुनि ते का मॉनिटरिंग असां वटि अथॉरिटी कोन्हे का, त जेका इन क़िस्म जूं दवाऊं उहे इन्हनि जी रोकथाम लाइ क़दम खणे त बाबा हीअ न खपायो, ऐं ख़ासि करे जेके लेज़र आहिनि उहे पढ़िया लिखिया जेके डॉक्टर आहिनि, प्रैक्टिशनर्स आहिनि, उहे इस्तेमालु कनि या जेको तेको न करे? सर गवर्नमेंट त मुंहिंजे ख़्याल में 2-3 दफ़ा एक्शन खयों आहे, पर उहो एक्शन ईअं हूंदो आहे, टेम्पररी एक्शन हूंदो आहे, आर्धी एक्शन हूंदो आहे, 2-3 ॾींहंनि जो थींदो ऐं इट्स वेरी डिफिकल्ट टू कंट्रोल। पर गवर्नमेंट पंहिंजी ते अचे त कंट्रोल त करे सघे थी। असां वटि जेके अहिड़ा तव्हां वटि मरीज़ आया जिन में साइड इफेक्ट थियो हुजे ऐं तव्हां वटि आया हुजनि त डॉक्टर साहिबु मूं ही सीरम या क्रीम लॻाई उन्हनि सां ई थी वियो आहे? सर मां ईअं चवंदो आहियां त असांजी अध खां वधीक OPD जेका आहे न, हुननि जी मैनेजमेंट जे करे ई आहे ऐं असांजी वधे, छो जो जिते अहिड़ा माण्हू हूंदा न उते केस ख़राबु थींदा ऐं काफ़ी केस थींदा ख़राबु थियल। हिकिड़ो हूंदो आहे त एवरी डिज़ीज़ हैज़ अ कॉम्प्लिकेशंस, डेफिनेटली पंहिंजो जेको आहे कॉम्प्लिकेशन हर डिज़ीज़ जा हूंदा आहिनि। बाक़ी मुॾे त जेके ईंदा आहिनि खोड़ अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके काफ़ी ख़राबु थी वेंदा आहिनि। कंहिं केस तां को लेज़र बर्न थियो हुजे कंहिंजो, या कंहिंजो इफेक्ट न थियो हुजे, छो जो मां मूंखे ॿुधायो न लेज़र फिज़िक्स तमामु ज़रूरी आहे, त लेज़र जी फिज़िक्स जी नॉलेज ज़रूरी हूंदी आहे न, त असां हर पैरामीटर खे एडजस्ट करणो हूंदो आहे हर पंहिंजो सेशन में। जी सर। अच्छा, असां वटि आमतौर ते अॼुकल्ह नौजवान, ख़ासि करे नौजवान तबिको, छोकिरियूं छोकिरा,
क्रीमूं सीरम साबुण अलाए छा छा था कनि असां वारी जनरेशन त तेल मेट सां वेझी करे तॾहिं बि ख़ुशि लॻा पिया हूंदा हुआसीं इन जा जेके साइड इफेक्ट्स तव्हां ॿुधायो था इहे आम थींदा वेंदा ऐं सुभाणे ख़ुदि हेल्थ जे लाइ नुक़सानकार आहिनि इहे अॼु माण्हू सम्झनि था त न आहे नुक़सानु पर हेल्थ लाइ नुक़सान बिल्कुलु सर हेल्थ लाइ नुक़सानकार आहिनि छो जो इहो ईअं सम्झो सिंपल वर्ड्स में चवां त जीअं मरकरी आहे इहो एक्ट इज़ अ स्लो पॉइज़न त अॼु न त सालनि खां पोइ तव्हांजे इवन रीनल फेल्यूर कराईंदी आहे ऐं मरकरी असांजे तक़रीबन पंहिंजो प्रोडक्ट्स जेके बाज़ारी क्रीमूं आहिनि कंहिं ब्रांड जो मां नालो न खणंदो त उन में मरकरी आहिनि तव्हां क्लिनिकली टेस्टेड कराए ॾिसो लेबोरेटरीज़ मां इश्तिहार लॻल हूंदो त स्टेरॉइड फ्री मरकरी फ्री पर उन में अंदरि हूंदियूं डॉक्टर साहिबु लास्टली इहे ॿुधाइजो त स्किन जूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके अञा ताईं असां वटां ख़तमु न थी सघियूं आहिनि ऐं बाक़ी दुनिया मां ख़तमु थी वियूं आहिनि जेके हाईएस्ट जीअं असां अॻु में पुराणे ज़माने में ॿुधंदासीं आई डोंट नो की उहा अने स्किन में अचे थी ईअं कोड़ जो मर्ज़ु जी जी सर स्किन में अचे थी बिल्कुलु ऐं लिशमिनासिस जी सर बिल्कुलु त इहे हिकिड़ियूं तमामु ख़तरनाक सर लेप्रोसी जी हिकिड़ी वॾी हिस्ट्री आहे कोड़ जी बीमारी इहा असांजे कंट्री मां तक़रीबन ख़तमु थी चुकी आहे केसिस आहिनि हाणे बि असां वटि पर तमामु रेयरली रिपोर्ट थींदा आहिनि केसिस बाक़ी न त जेकॾहिं लेशमिनासिस जी तव्हां ॻाल्हि था कयो इहा हिकु प्रोटोज़ोल जी जेका मख जे चकर सां थींदी आहे हिकिड़ी पर्टिकुलर फ्लाई हूंदी आहे सैंड फ्लाई अॻे इहा पर्टिकुलर कॉमन हुई बलोचिस्तान में पर हाणे असांजो इवन लारकाना जेको उहो बि एंडेमिक एरिया थी वियो आहे एंडेमिक एरिया माना उन एरिया ते जिते उहा कॉमनली डिज़ीज़ प्रेज़ेंट हुजे त लेशमिनासिस असां वटि आहे हिन वक़्तु बि ऐं काफ़ी नंबर्स में पेशेंट ईंदा आहिनि मिसाल ॻाल्हि आई थिंक हफ़्ते में 5-6 केसिस अची वेंदा आहिनि लेशमिनासिस यस बाक़ी का ख़तरनाक बीमारी न आहे का जानलेवा बीमारी न आहे लेशमिनासिस उन में हल्को अल्सरेटिव लियन थींदी आहे कॾहिं कॾहिं गोड़ियूं थींदियूं आहिनि ऐं उनखे असां इज़ीली स्किन जूं त पूरियूं बीमारियूं जानलेवा या ख़तरनाक न आहिनि कंहिंमां का माण्हूअ जी ज़िंदगी ख़तमु थी वई हुजे अहिड़ियूं आहिनि छा बीमारियूं सर कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि स्किन जूं जंहिंमें लाइफ थ्रेटनिंग हूंदियूं आहिनि ऐं मिसाल जे तौर पर हिकिड़ो ड्रग रिएक्शन हुजे जेके टॉक्सिक एपिडर्मल नेक्रोलाइसिस उन में तव्हांजी छा आहे कंहिं बि ड्रग सां रिएक्शन थियो सॼी खल लही वेंदी आहे पेशेंट्स जी ऐं पेशेंट सेकेंडरी बैक्टीरियल इन्फेक्शन जे करे डाई थी सघे थो इवन उन खां अलावा कुझु ॿियूं बि बीमारियूं आहिनि जीअं ब्लिस्टरिंग डिसऑर्डर्स आहिनि अगरि उन्हनि खे प्रॉपर केयर न मिली त उहो अल्टीमेटली कॉम्प्लिकेशंस डेवलप कंदा रेयर केसिस आहिनि न रेयर सर हाणे बि जेकॾहिं मां तव्हांखे अॼु पॉडकास्ट ॾियण लाइ आयो आहियां त मां हिन महिल अॼु 2 केस 10 जा ॾिसी 10 मीन्स टॉक्सिक एपिडर्मल नेक्रोलाइसिस दैट इज़ वन ऑफ द लाइफ थ्रेटनिंग डिसऑर्डर त इहे बि आहिनि बिल्कुलु सर अच्छा तव्हां चयो त कोढ़ जा आमतौर ते असां वटि घटि आहिनि पर कोढ़ जो मर्कज़ आहे लाड़काणे में ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त कराची में बि वॾो मर्कज़ आहे त सिंध में त तमामु घणा मरीज़ आहिनि ऐं ख़ासि करे असांजे माउंटेनियर्स ऐं हिली एरियाज़ में जेके आहिनि माण्हू सर मां अर्ज़ु कयां त कोढ़ शदाद कोट वारे इलाइक़े जेको गेबी देरे जा माण्हू काफ़ी मां अर्ज़ु कयां त मां तव्हांखे चयो त 0 केसिस न आहिनि असां वटि आहिनि पर तमामु घटि आहिनि मिसाली ॻाल्हि ते जेकॾहिं ॾिसिजे त लास्ट 3 मंथ्स में मां उन्हनि 2 केस मोकिलिया आहिनि ऐं उहे बिल्कुलु लेप्रोसी निकिरी आया आहिनि त आहिनि केस पर जेके अॻे फ्रीक्वेंटली केसिस हूंदा हुया उहे अलहमदिल्ला उन्हनि ते कंट्रोल थी वियो आहे उहो मेरी एडिलेट लेप्रोसी सेंटर जेके असां लारकाणी में आहे या वॾो मर्कज़ हुननि जो कराची में आहे उन्हनि उहे पेशेंट्स खे सुठी दवाऊं या इवन प्रॉपर उहे पेशेंट खे फॉलो कंदा आहिनि हा त हाणे असां वटि लेप्रोसी तमामु घटि आहे सर आहे सही घटि आहे बर्न वार्ड जेको थिए थो उहो तव्हांजे हुन में अचे थो जीअं माण्हूअ खे जिस्म खे बाहि लॻी थी वञे उहो केस तव्हांजो थिए थो कंहिं ॿिए डॉक्टर जो थिए थो सर बर्न्स में बि कुझु हूंदियूं आहिनि पंहिंजो स्टेजिस डिग्रीज़ सुपरफिशियल बर्न आहे ऐं लिमिटेड एरिया आहे बेसिकली 5 खां 7% एरिया जे हिसाब सां आहे हैंड बर्न थियो आर्म बर्न थी वियो ऐं सुपरफिशियल बर्न आहे मथां शुरू पर्थ लही आई आहे त उहो डर्मेटोलॉजी डोमेन में अचे थो पर जेकॾहिं डीप बर्न आहे गहरो बर्न आहे या वरी मोर देन हाफ ऑफ अ बॉडी इन्वॉल्व थो करे या मोर देन इवन 30% बॉडी एरिया थो इन्वॉल्व करे त इहो बर्न्स जी कैटेगरी में थो अचे उनखे बर्न स्पेशलिस्ट मैनेज कंदो उन में स्किन स्पेशलिस्ट सर उहो स्किन नथो करे सघे छो जो उन जे लाइ पर्टिकुलर वार्ड जी ज़रूरत पवंदी बर्न वार्ड जी पर्टिकुलर उन जी केयर हूंदी आहे बाक़ी सुपरफिशियल बर्न आहे लिमिटेड आहे कंहिं हथ ते आहे पेर ते आहे बांह ते आहे सुपरफिशियल बर्न आहे त उहो डर्मेटोलॉजिस्ट मैनेज करे वेंदो आहे तव्हां कहिड़ी माण्हुनि खे सजेशन ॾींदव साईं लास्टली त पंहिंजी जेका ख़ासि करे स्किन जे हवाले सां मिठी ख़ारश आहे ॿियूं शयूं आहिनि इन्हनि खां बचाव कीअं कनि ॿारहाड़िया माण्हू आमतौर ते बचाव सां जीअं तव्हां ॿुधायो त दवाउनि सां गॾोगॾु बचाव जो बि एहतियात ज़रूरी आहे त उहे कहिड़ा एहतियात आहिनि जेके उहे अप्लाई कनि त दवाउनि खां बि बची पवंदा ऐं डॉक्टरनि वटि वञण खां बि बची पवंदा सर जेकॾहिं मिसाली ॻाल्हि असां स्केबीज़ जी ॻाल्हि कजे जंहिंखे असां सिंधी में मिठी ख़ारश चवंदा आहियूं अगरि कंहिं हिकिड़े फ़र्द खे थिए थी त उनजो पहिरियों त तुर्त इलाजु कराए छॾनि त जीअं उहे बचनि त ॿियनि मां उन्हनि न थियनि
टॉवल सोप बिस्तरो वग़ैरह उहो उनजो अलॻि हुजे, साबुण वग़ैरह उनजो अलॻि हुजे, त छा थींदो इहे सोर्स ऑफ कंटामिनेशन त जीअं ॿिए कंहिंखे न लॻंदी, इहो बचाव थियो। नंबर 2 ॻाल्हि जेकॾहिं फंगस जी ॻाल्हि कजे त फंगस जो इलाजु जेको हलंदो आहे अमूमन 4 खां 6 हफ़्ता हलंदो आहे। असां मरीज़नि खे चवंदा आहियूं बाबा तव्हां 1 हफ़्ते में अहिड़ो ठीकु थी वेंदो जो तव्हांखे लॻंदो बाबा असांखे आहे ई कोन, डॉक्टर हरू भरू पियो चए, एॾो सम्झाइण जे बावजूद बि पोइ बि पेशेंट बंदि करे छॾींदा आहिनि। त महिरबानी करे दवा जो मुदो पूरो कयो त जीअं उहो तव्हां में ड्रग रेसिस्टेंस बि न थिए ऐं ॿीहर थिए बि कोन। ऐं साइमल्टेनियसली अगरि घर में ॿिए कंहिंखे आहे त उनजो बि इलाजु करायो। टीं ॻाल्हि जे हिसाब सां जेकॾहिं अॼुकल्ह असांजे क्रीमुनि जे हिसाब सां त कंहिं बि क़िस्म जी इहो बाज़ारी प्रोडक्ट्स क्रीमूं इहे इस्तेमालु कतई न कयो, इहो इस्तेमालु कतई न कयो। हा, पंहिंजी तव्हां रूटीन स्किन केयर खे चाहियो था, डे टाइम में सनब्लॉक इस्तेमालु कयो, नाइट टाइम में अगरि को तव्हांखे सीरम सूट करे थो मेडिकेटेड सीरम कोजिक एसिड जो एस्कॉर्बिक एसिड जो विटामिन सी जो, त तव्हां उहो यूज़ कयो। जेतिरो थी सघे स्किन सां वारनि सां घणी खछड़ न कयो। घणी खछड़ कंदव नुक़सान में ईंदव, घणी केयर जे अमूमन अमूमन असां ॾींदा न पेशेंट्स चवंदा आहिनि डॉक्टर साहिबु असांजा जो बॉडी जो कलर अछो आहे, मुंहं जो कलर कारो आहे, हालांकि तव्हां मुंहं जी एॾी केयर कई आहे। अरे बाबा इहो ई त रीज़न आहे जो तूं एॾी केयर थो करे। सिंपल हिकिड़ो सनब्लॉक लॻायो, नाइट टाइम में सीरम लॻायो, दैट्स इनफ। अच्छा, जेका माण्हू ॿाराड़ीअ में सेल्फ मेडिकेशन जो जीअं मूं मिसाल ॾिनो त गेरेले जी शीदी मलम मशहूरु हूंदी, बाबा उहो गेरेले जो शीदी वीचारो गुज़ारे बि अलाए छा, त पर उन अञा ताईं मलम पई हले। सर असां वटि काफ़ी होम रेमडीज़ हूंदियूं आहिनि। मिसाल के जीअं वार चरियो थींदो आहे त उन में पंहिंजो भेलारो हणी ईंदा आहिनि, काओ मारे खणी ईंदा आहिनि, फ़क़ीरी मलम हणी ईंदा आहिनि, या वरी पंहिंजो कुझु ॿी बि होम रेमडी हूंदी जीअं चहिरे ते वरी बेसण लॻाईंदा आहिनि दाणनि जे स्किन जी केयर जे हिसाब सां, या अटो हणंदा आहिनि, त इहे सभु अञा बि नुक़सानकार आहिनि। के त अहिड़ा बि आहिनि जंहिंखे चिटी थींदी आहे मच्छी जा ॾंद पाईंदा आहिनि ऐं वारनि जे हिसाब सां कांव मारे करे उनजी रत हणी ईंदा आहिनि। त इहे मिथ आहिनि, इन्हनि जो को बि साइंटिफिकली प्रूवन रोल न आहे। चङो जो तव्हां ॿुधायो न त असां सभु कांव मारे छॾियो आहे, कांव मारे उनजी रत हणो, कांव मारे उनजी रत हणो। काफ़ी अहिड़ा मरीज़ आहिनि जेके इन करे ईंदा आहिनि। हाणे भेलारो त हिकिड़ो अहिड़ो पौधो आहे जेको हणी ईंदा आहिनि ऐं उनखां पोइ उन्हनि खे एलर्जिक कॉन्टेक्ट डर्मेटाइटिस थींदी आहे, रिएक्शन थींदो आहे। मूं वटि त मुंहिंजी मोबाइल में कुझु अहिड़ी पिक्स बि आहिनि जेके मरीज़नि जूं अखियूं सुजल हूंदियूं आहिनि भेलारो हणण खां पोइ। त इहे माण्हू मुड़नि कोन था। सर ॾाढो ॾुखियो आहे। वॾी काउंसलिंग करण जे बावजूद बि पेशेंट्स जेके हूंदा आहिनि पंहिंजो ट्राई करे ईंदा, पोइ तव्हां न ईंदा। तव्हांजूं कोशिशूं जारी रहनि, माण्हू कॾहिं न कॾहिं ज़रूरु सम्झ ईंदी माण्हुनि में। इंशाल्लाह इंशाल्लाह। तव्हांजी वॾी महिरबानी डॉक्टर साहिबु, तव्हां असांजे स्टूडियो आया ऐं काफ़ी मुफ़ीद ॻाल्हियूं असांजे माण्हुनि खे ॿुधायूं। तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सर। अॼोके पॉडकास्ट मां एतिरो ई। वरी कंहिं ॿी पॉडकास्ट में ॿिए कंहिं महिमान सां गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मिज़मान खे ॾींदा इजाज़त। अला भाई।